हाणे एॾो अड़े हाणे बाहूं थो ॿधाए मूंखे सिर निकाढो लॻी वञे निकाढो अजायो न लॻी वञे हरू भरू फचरी चोप टटोप थो यारी मदद नई नई ॻाल्हि आहे हिकिड़ी जेका तमामु सुठा असांजा दोस्त आहे जिन्हनि जो कज़ियो अची पियो कराची जे इलाइक़े में पर उन कराची जे इलाइक़े जूं उन्हनि पाड़े जूं गलियूं अहिड़ियूं हुजनि उन गली में 20-25 घर हुजनि या उन्हनि खे इहा ख़बर कोन्हे त असां मरंदासीं कोन या मरंदासीं त ॿाहिरि मरंदासीं घर को अलाए छा इहा ख़बर न अलाए छा सो हुननि जो कज़ियो अची पियो जो असां वेठा अचूं उन्हनि जो जनाज़ो कजो था अचनि सो असां उन्हनि जे दर जी घिटी खां वञी बीठा अची त जनाज़ो अहिड़े हिसाब सां खयो पिया अचनि जो हिकिड़ो मुर्दो खपनि दफ़न जो तयारु कयो खयो पिया अचनि त ॿ ॼणनि हुनखे कुल्हे मुंहुं पकतो हिकिड़े खां हिकिड़े हिन कुल्हे खां पकतो मुर्दे खे ॿिए हिन कुल्हे खां पकतो हुन लाश खे पंधु वठियो पिया अचनि घिटी सोड़ी वरी हिकिड़ो अॻियों जेको हुजे हुनजी टंग खे खणी मुर्दे जी खे हीअं करे विख वधे वरी हीअं करे उ ॿ ॼणा हुते धिकींदा अचनि मां परेशान थी वियुसि त मां चयो उस्ताद ही बड़ा हिते लवा ॼाणण था वञनि छा भला लाश खे हीअ खत ते न रखियो अथनि न मसीद जी लोली खई अथनि कीअं खयो था ॼनि त हुननि चयो उस्ताद असांजी घिटी सोड़ी आहे त हिन मां वधि मां त 2 माण्हू टपी सघंदा आहिनि न खत अची सघे थी न ई मसीद जी लोली ईंदी आहे सो असांजी वसियत इहा हूंदी आहे असां मरी जो वञूं त असांखे 2 ॼणा कुल्हे खां पकड़ींदा आहिनि टियों अॻियों असांजी टंग खे जेको छिकींदो हलंदो आहे मां चयो छा हिते मुर्दे खे भला हिते साईं खे लावां त कोन था ॼाणण वञो की कुआर वठण था वञो छा चइनि कब्रिस्तान खणी हलंदासीं मास्टर भाऊ कब्रिस्तान ताईं हिनखे पंधु खणी हलंदा हुआ चइनि पोइ हिते रोद ताईं ॿाहिरि कढे ईंदा त घर खां रोद ते पोइ रोद ते खत खणी ईंदा पोइ उन ते रखी कब्रिस्तान रवाना थींदासीं सो असांजूं गलियूं अहिड़ियूं सफ़ा सोड़ियूं आहिनि जो असांजो को माण्हू मरी थो वञे न त ख़ुदा नमाज़ लाश खे पंधु कराए वठी ईंदा आहियूं हिकिड़ो हुन बगल खां पकड़ींदुसि हिकिड़ो हुन बगल खां पकड़ींदुसि खफन सॼो हुनखे ॿधल हूंदो पोइ हुनखे पंधु वठी ईंदासीं असां और रोद ताईं पंधु खणी ईंदा आहियूं पोइ उनखे खत ते रखे पोइ कब्रिस्तान रवाना थींदा आहियूं त असांजी घिटियूं तमामु बहितरीनु आहिनि घिटी असांजी अहिड़ी आहे जो उन मां साइकिल बि कान अची सघंदी आहे 2 माण्हू जो गॾु वेंदा आहिनि त बि छोड़ा अची वेंदा आहिनि टपी त मुर्दो टियों उन खां खत कीअं खणी अचनि मुर्दे जे लाइ त मुर्दे खे असां पंधु रवानो कंदा आहियूं सुहिणा मुंहिंजा VIP आहे त उहा ॻाल्हि ज़बरदस्त असां भाउ सजाद सिंधी जी आहे थी यूट्यूब जे चैनल खे लाइक ऐं फॉलोवर कयो हाणे असां मूं दिलि खती करे आयो अलाए छा असां सॼी ज़िंदगी तव्हांखे ॻाईंदा रहिया आहियूं असांजी सजाद सिंधी जी आई टी खे लाइक ऐं फॉलोवर कयो यूज़ कयो यूट्यूब जे चैनल खे ॾिसंदा रहियो तमामु बहितरीनु ॻाल्हियूं अञा तव्हांखे ॿुधाईंदा रहंदासीं इंशा अल्लाह अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखंदो वॾी तव्हांजी महिरबानी।